संगत अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम फ़कीर अहमद अली बहलकानी घोसपुर वारो। जीअं त हिन वक़्तु असां नाले वारे सुघड़ बहितरीन इंसान उस्ताद वरियाम फ़कीर शेख साईं घोसपुर खां उनजी तबियत पुछण आया आहियूं। जेका संगत आई आहे उनजा नाला हिन तरह आहिनि: मोहतरम उस्ताद हिज़्बुल फ़कीर सुमरू साहब, असांजो मोहसिन, मोहतरम गायक शोएब अली चन्ना साहब, अख्तियार अली मलिक साहब ऐं फारूक अहमद सुमरू साहब शाइर, ऐं असां सां गॾु उस्ताद मज़हरुद्दीन सुंदराणी साहब। हे सभई उस्ताद वरियाम फ़कीर साहब जी इयादत जे लाइ आया आहियूं। दुआ त अल्लाह साईं हिन बहितरीन इंसान नाले वारे सुघड़ असांजे उस्ताद हिज़्बुल साईं जे उस्ताद वरियाम साईं खे ख़िज़ीर हयाती बख़्शे ऐं सिहत कामिला अता फ़रमाए। सो उन हवाले सां हिकिड़ी नात जी झलकी सलाह शरीफ़ पढ़ो। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक ख़ैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम। संसार समूरे जो सिंगार मोहम्मद आ, संसार समूरे जो सिंगार मोहम्मद आ, पगदार नबियन जो पगदार नबियन जो सरदार मोहम्मद आ, संसार समूरे जो सिंगार मोहम्मद आ। सलवात पढ़ो हिज़्बण ही हुक्म रबानिया, सलवात पढ़ो हिज़्बण ही हुक्म रबानिया। रब पाक मलकन जो रब पाक मलकन जो अज़कार मोहम्मद आ, संसार समूरे जो सिंगार मोहम्मद आ, संसार समूरे जो सिंगार मोहम्मद आ। पगदार नबियन जो सरदार मोहम्मद आ, संसार समूरे जो सिंगार मोहम्मद आ। जो तो जीअं त हीअ तमामु बहितरीन कचारी आहे। ऐं असां गॾु उस्ताद साईं जो वॾो फर्ज़ंद मंसूर मुस्तफ़ा साहिब बि हिते महफ़िल में मौजूदु आहे। ऐं असांजे उस्ताद हिज़्बुल साईं जे फर्ज़ंदनि मां उस्ताद वरियाम साईं जे फर्ज़ंदनि मां हिकिड़ो ई शाइर आहे, मां सम्झां थो मसरूर मुस्तफ़ा, जेको अल फ़ुक़रा सां मशहूरु आहे, उहो बि साम्हूं मौजूदु आहे। तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। मां सम्झां थो हिन प्रोग्राम खे अञा बि अॻिते वधाइण जे लाइ असांजो उस्ताद हिज़्बुल साईं हिकु शेर असांखे ॿुधाए ऐं कुझु हिन प्रोग्राम जी ॻाल्हाए। मंसूर अली जातो सभिनी खां अस्सलाम वालेकुम। तमामु सुठी नात ॿुधाई बल्कि असांजा शेर जेको अर्ज़ु आहे हिकु ॿ शेर ॿुधायूं था तव्हांजे इसरार ते। अर्ज़ु थियो त फ़क़ीर असांजे उस्ताद जो हिकिड़ो शेर आहे त उन जे भरां लिखियो हुयोसीं। साईं जो शेर आहे त दिलबर जी हिकु दीद असांखे ॾूरां विधो डंगे नाज़ निसंगे निसंगे नीहं नौकर बणायो आयु सिर नंगे जो कुझु मंगे मंगे मास माणे सां कयो अख जी अणी अंगे टुकड़ा टंगे टंगे टुकड़ा टांडनि ते जाड़ियुनि जलायो जंगे दहशत दंगे दंगे दाम दुपारनि छॾियो रंग इनी में रंगे वाह वाह वंगे वंगे दिल वरियाम जी बाण आयाऊं बंगे ढोलण डंगे डंगे डर सां फ़कीर फासायो तिरछन तंगे मस्त मलंगे। बणारी भरां लिखियो त मस्त अखियूं महबूब जूं दूरों ॾिया ॿई बरन खून करन करन हमला केरी केसियूं ॿिया बाण भरम भरन मुश्ताक मरन मरन मलक जिन हूरा परियूं ढोला ॾो ढरन ॾाढा डरन डरन डील ॾिसण सां तन ताब ताईं में तरन चीता चरन चरन लवणी उते लाती जित गच रोज़ पियूं ॻरन तब न सरन सरन न साए त हिज़्बुल चवे वेकण बिना न वरन ॾिसी ठरन। पर अखियूं मिलाए अखियुनि सां लव वियो लाए लाए सीने लालण वियो पेत प्रीत जा पाए पाए कजल पिंबड़ियुनि में चैन वियो चाहे चाहे दिल चालाकी सां घुरनि में वियो गाए
गाए घणो जुल्फन छॾियो ॾील सारो ॾाए ॾाए न ॾिठो हिज़बण ॾे वरी पिरी जाती पाए पर अखियूं मिलाए अखियुनि सां वयो खिली दिलि खणी खणी खन कहरी हींअरे वयो हणी हणी मारे विधो मूंखे अजब अख जी अणी अणी अटकी अंदर में बेवस दिलि बणी बणी बरदी यार जी ॼाणे दाता धणी धणी सदके हिज़बण खे का मिली कुर्ब जी कणी इन कणी मंझां केच थींदा पवंदी वाहिद खे वणी दोस्तों जीअं त हीउ प्रोग्राम तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हिकु ॼाणाई वारो जो उस्ताद वरियाम साईं जो शागिर्द आहे असांजो उस्ताद हिज़बण फ़कीर सुमर साहब ऐं असां वरी टोटली सभई उस्ताद हिज़बण साईं जा शागिर्द तमामु बहितरीनु ऐं हिकु जहिड़ा जीअं त उस्ताद वरियाम साईं सिर्फ़ काफ़ी कलाम जे हवाले सां कुझु मुआशिरे ते लिखियो त जॾहिं कंहिं बि जाहिल कई का कारी अलाए छो असां खां अखियुनि आब जारी जॾहिं कंहिं बि जाहिल कई का कारी अलाए छो असां खां अखियुनि आब जारी अथी ॾिसंटीना ख़ुआरीअ जो खारो करे पंहिंजी गैरत मथां वार कारो जॾहिं को टंगे हीअ ख़ुआरीअ जी खारी अलाए छो असां खां अखियुनि आब जारी कुतनि खे बि कारियुनि में कोठो घुमाए कुतनि खे बि कारियुनि में कोठो घुमाए बुखे पेट बचड़ा को भर में सुमाए जॾहिं कंहिं बि पतिकान पाड़े जी पारी अलाए छो असां खां अखियुनि आब जारी फ़कीरा फज़ल जो तलबगार साईं फ़कीरा फज़ल जो तलबगार साईं मुहम्मद जे सदके तूं बारी बचाई जॾहिं दुआ थी पढ़जे ही वरियाम वारी अलाए छो असां खां अखियुनि आब जारी जॾहिं कंहिं बि जाहिल कई का कारी अलाए छो असां खां अखियुनि आब जारी हिन वक़्तु असां शोएब अली चनो साहब जेको तमामु बहितरीनु असांजे गोसपुर शहर जो गायक बि आहे शाइर बि आहे उस्ताद हिज़बण जो शागिर्द आहे उनखे चवंदासीं त कुझु शेर ॿुधाए यादगार रिकॉर्डिंग कराए उस्ताद हिकिड़ो शेर ॿुधाईंदासीं चए थो अजब आला इसरारतों में दर्शन वॾा दीदारतों में यकजाए खूबियूं यारतों में सोरहां ई सिंगारतों में जा सा के वणे सा सोणी सीन तूं आ कसम आ खुदा जो सब खां हसीन तूं आ सुंबल आशिक तुंहिंजे वारनि ते नरगिस नेणनि जे निज़ारनि ते गुले लाला लबड़नि लालनि ते गुलाब गहरे गहरे गालनि ते जा रूह खुश करे उन रौनक में रंगीन तूं आ कसम आ खुदा जो सब खां हसीन तूं आ मोर मस्ताना तुंहिंजे सिंगार ते तोता नक कुंडे निर्वार ते पालियर पेरनि संदे पार ते कोयल गोया खुश गुफ्तार ते मिठो माखी मिसरी का चीन बशीन तूं आ कसम आ खुदा जो सब खां हसीन तूं आ घोड़ी आशिक तुंहिंजे अगमाद ते हाथी हलण जे अंदाज़ ते चीता चेल संदे नाद ते आशिक अखियुनि जे आगाद ते कद वकामत सर्व सनोबर हर ज़ौक़ में ज़रीन तूं आ कसम आ खुदा जो सब खां हसीन तूं आ केले करायूं हथनि आई देव जनक जी सूंह से भाई ॾाड़ू डंदड़ा अंग मलाई पेर पसी जे अंब शिदाई ही हिज़बण फ़कीर फ़कीर चए बस बहितरीन तूं दोस्तों इहो हुयो उस्ताद हिज़बण साईं जो नंढड़ो शागिर्द शोएब अली चन्नू गोसपुर वारो जीअं त हिन वक़्तु इहो जेको सफ़र असांजो उस्ताद साईं जी इयादत जे लाइ गोसपुर खां कई आया आहियूं इहे ख़ासि महिरबानियूं आहिनि मोहतरम फारूक अहमद सुमरी साहिब जूं ऐं फारूक अहमद सुमर साहिबु पाण तव्हांजे साम्हूं ईंदो ऐं कुझु ॻाल्हाए या कुझु असांखे ॿुधाए उनजी ख़ासि महिरबानी आहे अॼु वारे हिन सफ़र में असां फरमाइश कंदासीं इहो निमाज़ वारो जेको बोल आहे इहो असांखे निमाज़ ते जेको नज़र लिखियो साईं इहो ॿुधायो हाणे ॾिसी करे निमाज़ जी शान में आहे चए थो रिज़िक रोज़ी जी तंगीअ खे बसि घटाए थी निमाज़ रिज़िक रोज़ी जी तंगीअ खे बसि घटाए थी निमाज़ उमिरि में बरकत इज़ाफ़ो बि कराए थी निमाज़ दीन जो थंबो ऐं जन्नत जी कुंजी आहे निमाज़ दीन जो थंबो ऐं जन्नत जी कुंजी आहे निमाज़ बेहयाई ऐं बुराई खां बचाए थी निमाज़ दर मिठे अल्लाह जो खड़काईंदड़ बि आ निमाज़ दर मिठे अल्लाह जो खड़काईंदड़ बि आ निमाज़ सिर झुकाइण साण रब खे बि मञाए थी निमाज़ मोमिननि जे लाइ मेराज आ सोणी निमाज़ मोमिननि जे लाइ मेराज आ सोणी निमाज़ रूबरू रब पाक सां बेशक मिलाए थी निमाज़ बाब जन्नत जा बि पिण ही खोल राए थी निमाज़
बाब जन्नत जा पे पिण ही खोल राए थी निमाद डोह सारा बख्श राए खुश बनाए थी निमाद लानती शैतान जो मुंह थी करे कारो निमाद लानती शैतान जो मुंह थी करे कारो निमाद फर्क मुस्लिम में ऐं काफिर में ॾेखाए थी निमाद सूमरो फारूक चए ही फर्ज़ अल्लाह जो सूमरो फारूक चए ही फर्ज़ अल्लाह जो कर अदा कायम जो जन्नत में पुजाए थी निमाद। दोस्तों जीअं त ही हुयो फारूक अहमद सूमरो साहब हिन असांजे अॼोके सफ़र में ख़ासि किरदारु आहे उन जूं महिरबानियूं आहिनि ऐं शाइर बि आहे बहितरीन शाइरी ॿुधाए जी त हीउ प्रोग्राम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्ताद वरियाम साईं जे नाहे आहे छो त उस्ताद हिज़बण फ़कीर सूमरो साईं जो शागिर्दु आहे ऐं असां वरी उस्ताद हिज़बण जा शागिर्द आहियूं इन हवाले सां असांजो उस्ताद वरियाम साईं ॾाढा उस्ताद थी ऐं हिन महफ़िल में उस्ताद साईं जो वॾो फर्ज़ंद असांजो मोहसिन महिरबान मोहतरम मंसूर मुस्तफ़ा शेख साहब भी मौजूद आहे ऐं मसरूर मुस्तफ़ा जेको शाइर आहे उस्ताद जी फर्ज़ंदनि मां अल फ़ुक़रा जे हवाले सां मशहूरु आहे उहो बि मौजूदु आहे तमामु बहितरीन प्रोग्राम आहे अख़्तियार अहमद मलिक खे चवंदासीं त कुझु पंहिंजो शेर ॿुधाए असांखे हा हा ठीकु जैसे कुल समझो खा निकितो कूड़ा वेदा कूड़ो संदसि प्यार निकितो निभाए न सघियो नातो ॿार उहो ई ॿार निकितो पोइ त ॾाढो चिंबड़ियां ते बदन जो बुखार निकितो जॾहिं खां सॼो महाबूब साईं तॾहिं खां दर्द ॾियणु लॻो हो ख़ूब साईं मुंहिंजी हुन दिलि लॻी जो प्यास न पियो मुंहिंजी मजबूर हालत कोई एहसास न थियो हाणे त घुमे थो कढिजी घेरनि सां हथु न थियो ख़ुदि घेरनि सां दिलि फटी पई आहे नाते जे निशान सां छल दिलि न लॻे की बेवफ़ा इंसान सां जहिड़ी ॻाल्हि आहे सुमरो चे कमाल करे वेठुसि हिकु बेवफ़ा सां हिज़बण दिलि जो हाल करे वेठुसि पैदा त पंहिंजे लाइ पाण ज़वाल छा त अख़्तियार अहमद मलिक शेर ॿुधायो उस्ताद हिज़बण जो शारण कंहिंजी दिलि अड़े कंहिं बेवफ़ा इंसान सां ऐं इहा दोस्तो हक़ीक़त आहे छो त ॿियनि शाइरनि जा अहिड़ा ख़्याल खोड़ आहिनि बहरहाल असांजी रिकॉर्डिंग करे रहियो आहे ऐं बहितरीन अंदाज़ में रिकॉर्डिंग करे रहियो आहे उस्ताद साईं जो नंढड़ो फर्ज़ंद शबीर अहमद शेख साहब महिरबानी साईं महिरबानी उन जूं महिरबानियूं ऐं मां उनखे बार बार दाद ॾियां थो इहो ॿुधायो ज़ैना ऐं मज़हरुद्दीन जेको असांजो ड्रेवर आहे उनजी मुख़्तलिफ़ फरमाइश आहे बहरहाल एतिरो चवंदासीं त मां हिकिड़ो उस्ताद जे नाले हिकिड़ो मिसरो कयां थो ओए रुठल पितो सां तोड़े हुयासीं वो भी हिसाब तो सा मसरूर की न कयासे रुठल पितो सा तोड़े हुयासे वो भी हिसाब तो सा की न कयास सभई रंजर साम छड्यासे सजण तुंहिंजा सलाम जो पोता पेरे उघाड़े पुगासी गोसपुर खां पेरे उघाड़े पुगासी मंसूर तुंहिंजा सलाम जो पोता वरी महिरबानी थोड़ा लख थोड़ा ये त ही प्रोग्राम असांजो बहितरीन अंदाज में प्रोग्राम आहे असां हिन वक़्तु उस्ताद साईं जे फर्ज़ंद ऐं वॾे फर्ज़ंद महिरबान उनखे मंसूर अहमद मुस्तफ़ा खे चवंदासीं त कुझु असांजे हिन प्रोग्राम ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए तमामु वॾी महिरबानी तव्हां तमामु दोस्तनि जी साईं हिज़बण साहब गौसपुर खां साईं अहमद अली बारकानी साहब गौसपुर खां साईं फारूक अहमद सूमरो साहब ऐं अदा शुएब साईं मदर अली सुंदराणी साहब ऐं अख़्तियार अहमद मलक साहब तव्हांजी तमामु वॾी महिरबानी तव्हां आयो ऐं तव्हां असांजे वालिद साहिब खां उनजी तबियत पुछा करणु आयो लख थोरा तव्हांजा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं अलाह साईं तव्हांजे हिन इश्क खे सलामत रखे असांजी दुआ आहे त तव्हांजो इहो इश्क हमेशह ईअं ई रहे जीअं तव्हांजो इश्क आहे ऐं तमामु ॾाढी ख़ुशी थी तव्हां नौजवान शाइरनि खे ऐं इन सां गॾोगॾु तव्हांजो सुर में ॻाइणु इन जी बि ॾाढी ख़ुशी थी त तव्हां तमामु घणी महिनत करे रहिया आहियो ऐं अलाह साईं तव्हांजे हिन महिनत जो तव्हांखे फल जल्द ॾींदो इंशाअल्लाह। दोस्तों जीअं त ही मंसूर मुस्तफ़ा उस्ताद साईं जो वॾो फर्ज़ंद जंहिं हिन प्रोग्राम ते ॻाल्हायो हिन वक़्तु असां मसरूर साहब खे चवंदासीं उर्फ़ अल फ़ुक़रा त असांजे हिन प्रोग्राम ते कुझु ॿ लफ़्ज़ तासुर ही बि उस्ताद साईं जो फर्ज़ंद आहे उस्ताद वरियाम साईं जो असांजो घाटो मसरूर
मोहतरम तासुरात जो हा बलद मुफ्ती आया आस्थ्याम बारोचा बंबोर में बसी पर पुनः जी नसी नेण ठरिया गुंदर विसयाम सुखन शाह बंबोर मसा तमाम घणो थोराइतो आहियां बाबा साईं जे शागिर्द साईं हिज़बण साईं जो जेको पंहिंजे शागिर्दनि खे वठी पंहिंजे उस्ताद वटि वठी आयो आहे त अदब उस्ताद जो जेको अदब आहे उहो हीअं थींदो आहे त जंहिं महिल उस्ताद जी तबियत नासाज़ आहे त शागिर्दनि सां गॾिजी वञे उस्ताद जी तबियत पुछां तमामु घणो थोराइतो आहियां ॿियो वरी साईं अहमद अली बलकानी साहिब जो जेको सदाईं असांजा मज़ाही अंदाज़ में प्यार ऐं मोहबत जे अंदाज़ में हमेशह रहंदो आहे उनजो बि तमामु घणो थोराइतो आहियां पर हिकु जेको आहे त शिकायत मूंखे ज़रूरु आहे फ़क़ीर खां अहमद अली खां त साईं सरफराज़ शाह खे कोन आंदो अथई साईं सरफराज़ शाह तमामु बहितरीनु शाइर ऐं सुठो लिखे थो ऐं तमामु तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां बाबा साईं जो शहर आहे भलियाए जे हिसाब सां त हमेशह जॾहिं को सुगड़ वटि को महिमान ईंदो आहे त उनखे भलियाए जे बेतनि सां भलीकार चवंदो आहे मां तव्हांखे हिन रीति भलीकार चवंदुमि त भलियाए भला पई दिलबर दिलि घुरिया पसी पाक पेशानी मुंहिंजा नेण ठरिया तुंहिंजे पहुचण सां पहिरीं वरी बख़्त वरिया शफ़ात जा शेख चवे तो भूरल क़दम भरिया तॾहिं बेड़ा तरिया जॾहिं कई जो फेरो फ़क़ीर चए पर भलियाए भला पहिरीं तूं सुणल आहे सदाईं लख थोरा लावण तुंहिंजा भूरल या भलाई तन घिटनि तां घोर वञा जितां तो विखड़ी वधाई पहिरीं चुमां पेज़ार तुंहिंजी थिए इज़त अफ़ज़ाई नाचीज़ खे नवाज़े तो सुणा कई सखाई हाणे विनुहा कयूं वरियाम चई छॾ वञण जी तबाही आहे सभु आहे संजी आहे सणाई शाम आहे बि शेख चए वाह